अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय प्रॉक्सिस पारां बलूचिस्तान में तशद्दुद जी प्रोपेगंडा जारी आहे। पाकिस्तान जे इलाइक़ाई सालमियत जे कंहिं बि सिधी या अणसिधी भनकड़ी जो फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी बलूचिस्तान बाबति अरिड़हीं क़ौमी वर्कशॉप में शरीक थींदड़नि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सिस बलूचिस्तान अंदरि तरक़ी जे अमल में रुकावट विझी रहिया आहिनि। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज पंहिंजे शहरियुनि जी जानियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण वारे अज़म ते क़ाइमु आहे। भारतीय स्पॉन्सर्ड प्रॉक्सिस जे करियल इरादनि खे सिक्योरिटी फोर्सिस सख़्त कार्रवाइयुनि सां नाकाम बणाईंदी। सदर आसिफ अली ज़रदारी 3 ॾींहं जे दौरे ते टंडो हलाइण पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु बख्तावर हाउस पहुतो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। ज़रियुनि मूजिबि सदर आसिफ ज़रदारी 3 ॾींहं ताईं बख्तावर हाउस तरसंदो, जिते हू मुख़्तलिफ़ पार्टी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो।